अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ऐं उहो पंहिंजे बाननि मथां गालिब आहे, यानी पूरी कुदरत रखे थो ऐं तव्हां ते निगहबानी करण वारा मलाइक मोकिले थो। जेसी ताईं अव्हां मां कंहिंजी मौत जो वक़्तु अचे थो त उन वक़्तु असांजा मोकिलियल मलाइक उन जो साह कढनि था ऐं उन में हू का बि कोताही नथा कनि। पोइ सभु पंहिंजे बरहक मौला यानी अल्लाह ॾांहुं मोटाया वेंदा। ख़बरदार, फ़ैसिले जा समूरा इख्तियार संदसि ई सुपुर्द आहिनि। हुकुम संदसि ई हलंदो ऐं हू सभिनी हिसाब किताब चुकाईंदड़नि खां तेज़ ऐं तिखो तोरींदड़ ऐं हिसाब किताब कंदड़ आहे। उनखे हिसाब किताब चुकाइण में देर नथी लॻे। ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खां पुछ त अव्हां खे बरनि बयाबाननि ऐं बहरनि जी ऊंधाइनि मुसीबतुनि ऐं आफ़तुनि मां केरु निजात ऐं छुटकारो ॾींदो आहे? केरु आहे जंहिंखे अहिड़ियुनि मुसीबतुनि में निहायत आजिज़ीअ नेज़ारीअ सां ख़ुफ़िया तौर बाॾाईंदा आहियो ऐं चवंदा आहियो त जेकॾहिं हिन आफ़त मां बचायाई त असां ज़रूर शुक्रगुज़ारनि मां थींदासूं। ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे चयो त अल्लाह ई अव्हां खे उन खां ऐं हर दुख खां निजात ॾिए थो, पर तंहिं हूंदे बि अव्हां वरी ॿियनि खे हिन सां शरीक बणायो था। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे चयो त उहो यानी अल्लाह उन ॻाल्हि ते वस वारो आहे त अव्हां ते अव्हां जे मथां आसमान मां या अव्हां जे पेरनि हेठां ज़मीन मां अज़ाब मोकिले या अव्हां खे टोला करे विढ़ाए छॾे ऐं अव्हां मां हिकिड़नि खे ॿियनि हथां लड़ाईअ जो मज़ो चखाए। ॾिस त असीं कहिड़े नमूने पंहिंजूं निशानियूं वराए बयान करियूं था त मन उहे सम्झनि। ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तुंहिंजी क़ौम मके जे काफ़िरनि हिन क़ुरान खे कूड़ो कयो, हालांकि उहो सरासर सच आहे। खेनि चयो त आऊं अव्हां जो ज़िम्मेवार न आहियां। यादि रखो त हर ख़बर या नतीजे ज़ाहिर करण लाइ वक़्तु मुक़ररु कयल आहे ऐं जेके मन मस्तियूं अव्हां कयो था उन्हनि जो अव्हां खे जल्दी पतो पइजी वेंदो। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जॾहिं तूं ॾिसीं त उहे असां जी आयतुनि ते अजायो बहस यानी नुक्ताचीनी जोई या तनक़ीद करे रहिया आहिनि त उन्हनि खां मुंहुं मोड़ जेसी ताईं हू कंहिं ॿी ॻाल्हि ते बहस कनि। ऐं जेकॾहिं शैतान तोखां उहा ॻाल्हि विसारे छॾे त यादि अचण खां पोइ ज़ालिम माण्हुनि सां गॾु न वेह। ऐं जेके मुत्तक़ी ऐं परहेज़गार आहिनि उन्हनि ते उन्हनि ज़ालिमनि जे हिसाब जी का बि जवाबदारी न आहे। अलबत्ता नसीहत करणु उन्हनि ते फ़र्ज़ आहे त मन उहे काफ़िर अल्लाह जी नाफ़रमानी खां बचनि। ऐं ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, उन्हनि माण्हुनि खे छॾे ॾे जिन पंहिंजे दीन खे रांदि ऐं रोनशो करे वरितो आहे या रांदि ऐं रोनशो बणाए छॾियो आहे, जिन खे दुनिया जी हयातीअ फ़रेब ऐं धोखे में विधो आहे। अलबत्ता खेनि उन क़ुरान सां नसीहत कंदो रह त मन हिन दुनिया में ई सुधरी वञनि ऐं क़यामत जे ॾींहुं इंसान पंहिंजी कईअ जे करे मुसीबत में न पवे ऐं हलाक थी वञे। उन ॾींहुं उन लाइ अल्लाह खां सवाइ ॿियो को बि दोस्त मददगार ऐं सिफारिशी न हूंदो ऐं बदअमली जे बदिले जेकॾहिं हू दुनिया में जेके कुझु आहे तो समूरो एवज़ में ॾिए त बि इहो उन खां क़बूल न कयो वेंदो। इहे उहे माण्हू आहिनि के पंहिंजे कयल करतूतनि जे करे हलाक थी विया। सदन पीअण लाइ टहिकंदड़ पाणी ऐं दर्दनाक अज़ाब आहे, छाकाणि त उहे कुफ़्र कंदा हुआ।